वगण खां रिपोर्ट करे रहियो आहे सरदार अहमद सुमरो। वगण वेझो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जाफराणी ज़िले तालीम खाते जी बेध्यानी सबबि मसइलनि जे वर चिढ़ियल पीअण जे मिठे पाणी समेत फर्नीचर जी शदीद खोट शागिर्द पट ते तालीम पाइण लॻा। फीमेल टीचर न हुअण करे शागिर्दियाणियुनि स्कूल अचणु छॾे ॾिनो ऐं शिकायतुनि बावजूद बि ज़िले इंतिज़ामिया तहरुक न वरितो। शागिर्दनि किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शागिर्दनि मुजीबुर रहमान बुर्ड़ो, सरताज तुन्यो, अब्दुल रशीद मुगेरी, राहिब वगण ऐं ॻोठाणनि एजाज़ वगण, अलहर इनो पहर, आज़ाद अली चांडियो ऐं ॿियनि चयो त जाफराणीअ में प्राइमरी स्कूल हिकु हुअण करे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं गॾु पढ़ी रहियूं आहिनि ऐं बदकिस्मतीअ सां ज़िले एजुकेशन जा अमलदार फीमेल टीचर बि मुक़ररु न आहिनि करे सघिया। स्कूल में फर्नीचर जी सख़्त खोट आहे जंहिंजे करे शागिर्द पट ते तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल में लॻल आरो प्लांट गैरफाल ऐं पीअण जे मिठे पाणी जी सहूलियत बि मुयसरु नाहे। बिजली समेत सोलर सिस्टम न हुजण ते शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं गर्मी में पढ़ाई करण ते मजबूर आहिनि। किताबनि जी खोट बरक़रार आहे। स्कूल जा 3 कमरा ज़बून बणियल आहिनि जंहिं सबबि तदरीसी अमल मुतासिर थी रहियो आहे। हेडमास्टर अब्दुल फताह मुगेरी चयो त तालीम खाते जे आला अमलदारनि खे लिखियो आहे त स्कूल में फर्नीचर खोट आहे ऐं पीअण जे पाणी जी फरहामी समेत ज़बून बणियल क्लासनि जी मरम्मत कराए ॾिनी वञे पर को बि जवाबु नाहे मिलियो। तक जा चूंडियल नुमाइंदा MNA आमिर ख़ान मक्सी ऐं MPA बुरहान ख़ान चांडियो, DC कंबर इमदाद अबड़ो, DEO प्राइमरी इनायत चांडियो ऐं नोटिस वठी स्कूल में सहूलियतूं ॾियारियुनि।